सक़फ़ी कबीले जो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात उन खां दीन जो कम थो वठे आहे छा उन मुख्तार जे लाइ मां तव्हांजे ख़िदमत में थोरनि लफ़्ज़नि में अर्ज़ कयां त उन्हनि शख़्सनि मां हिकिड़ो बदबख़्त शख़्स आहे जन नबी करीम जे ज़ात बाबरकात खां बाद में नबूवत जी दावा कई हुई। हुजूर खां पोइ जेको नबूवत जी दावा करे सो मुस्लमान या काफ़िर? मुसलमान न तो थी सके, वो काफिर आहे, बेदीन आहे। अल्लाह जे कुरान ते वो खातमन नबियीन, नबी करीम आखिरी नबी आहे। उन खां बाद जेकॾहिं को नबूवत जी दावा करे वो मुसलमान न आहे। मुख्तार बि अहिड़नि शख़्सनि मां जा हुयो जंहिं शख़्स माज़ अल्लाह नबी करीम अलैहिस्सलाम खां बाद में नबूवत जी दावा की। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुख्तार खां कम थो वठे। सलाह शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वो कूफे जे इलाइके में रहंदो हो, पंहिंजे कबीले जो सरदार हो। हुन जे पोयां क़ौम लॻल हुई, 4 माण्हू हुन जे हथ में हुआ। करबला जे वाक़े थी वञण खां बाद में ॿिए ॾिहाड़े हुन खे ख़बर पई आहे त इमाम हुसैन आली मक़ाम पंहिंजे अहल बैत समेत करबला जे मैदान में शहीद थी चुको आहे। वो शख्स पंहिंजो लश्कर वठी आयो, पंहिंजा माण्हू वठी आयो, पंहिंजा मुतक़द वठी आयो, पंहिंजा माण्हू वठी इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिर मुबारक तक कोन्हे, वो शाम खड़ी वियो आहे। बाक़ी धड़ मुबारक या हजरत इमाम अली असगरा, इमाम अली अकबरा, हजरत कासिमा, उन खां अलावा हजरत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु अजमईन आहिनि। उन सभी जे जिस्मनि खे गॾु कराए करबला जे सरज़मीन ते जाते अॼुकल्ह दफ़न थिया आहिनि उन जगह ते उन क़बरूं खोटाए जनाज़े जी निमाज़ जो मुस्लमान का इंतज़ाम कराए इमाम हुसैन आली मक़ाम ऐं हुन जे अज़ीज़नि क़रीबनि जे जिस्म मुबारक खे दफ़न थो कराए। खुदा जो शान ॾिसो, इन्नल्लाह ताला युअय्यिदुल इस्लाम बिरजुलिन फासिकिन। फासिक जे हथां अल्लाह ताला दीन जो कम वठी रहियो आहे। हुनखे अजुर कोन मिलंदो, हुनखे सवाब कोन मिलंदो, हुनखे बदलो कोन मिलंदो जो ला खलाक लहुम फिल आखिरा। अहिड़नि माण्हुनि जो आख़िरत में हिस्सो आहे ई कोन को। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त मां जेकॾहिं बेदीन जे हथां हिकिड़ो दीन जो कमु वठां, दीन जी मदद करायां त कराए सघां थो पियो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे तमाम खानदान जा सिर मुबारक उते मौजूद हा, धड़ मुबारक बि मौजूद हा। हिकिड़े हुसैन जो सिर मुबारक शाम जे तरफ़ आ, पर धड़ उते आ। इमाम साहब जे तमाम खानदान मुरीदन हुर समेत उन सभिनी खे मुख्तार उन जगह ते दफन कराए बाइज्जत तरीक़े सां मदफून कराए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो शान आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े ज़ालिम खां कम थो वठे पियो। आम तरह सां माण्हू पुछंदा आहिनि, मां इन जे करे इन मौज़ूअ जी वज़ाहत कई त पोइ छा थियो, यानी इमाम हुसैन जा दफन सिर जिस्म कंहिं दफन कराया, उनखे कहिड़े नमूने सां क़ब्र जे हवाले कयो वियो। मुंहिंजा सोहणा, हक़ीक़त में ॾिठो वञे जेकॾहिं इहो कमु कंहिं मुस्लमान जे हथां थिए हा ऐं मुस्लमान करे हा त अल्लाह ताला मुस्लमान खे अजुर वॾो अता फरमाए हा। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त मां चाहींदो आहियां जेकॾहिं ज़ालिम जे हथां मदद करायां त कराए सघां थो। उहो रब आहियां जो जेकॾहिं फिरौन जी झोली हुजे त मूसा खे पालिया त पाले सघंदो आहियां। फिरौन काथे पलियो ख़बर, मूसा काथे पलियो? फिरौन जो झोली में। ऐं फिरौन छा सॾाईंदो हो, अना रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो रब आहियां। ख़ुदा जी दावा कंदो हो, मुख्तार त नबूवत जी दावा कई, फिरौन ख़ुदाईअ जी दावा कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फिरौन जे झोलीअ में मूसा खे पालियो आहे त वरी मुख्तार जे हथां अल्लाह ताला जी ज़ात हुसैन खे दफन करायो आहे। इहो अल्लाह चाहींदो आहे त मां ईअं कयां त करे सघां थो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक यज़ीद जे महफ़िल में पहुतो आहे। में यज़ीद जे आॾो पेश थिया आहिनि। उन टाइम ते यज़ीद पुछा थो करे त नंढड़ो नौजवान कंहिंजो आहे? चयो इमाम हुसैन जो बच्चो आहे। चई ही जेको नौजवान इन खां वॾो थो ॾेखारिजे, चई इन जो नालो आहे अली, मशहूर आहे ज़ैनुल आबिदीन। इहो बि हज़रत इमाम हुसैन जो फर्ज़ंद आहे। हाणे ज़रा जवाब ॿुधजो यज़ीद जो।
जंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻायो त हू कहिड़ी नियत जो माण्हू आहे। माज़ अल्लाह जंहिं वक़्त में ॿिन्ही साहिबज़ादनि जो तारुफ़ थियो आहे त ही ज़ैनुल आबिदीन बिन हुसैन आहे, ही उमर बिन हुसैन आहे, त यज़ीद थो चवे त मुंहिंजो इरादो ई ख़्यालु कहो त हुसैन जो ॿिज ज़मीन तां ख़तम थी वेंदो, हिन जा त अञा ॿ पुट तव्हां ज़ेरा मूंॾे वठी आया आहियो। मूं त पे चयो त जो नसुल ई ख़तम थी वेंदो, मूं पे चयो त जो ख़ानदान ई ख़तम थी वेंदो, ऐं अवी वरी अञा ॿ हिन जा पुट ज़ेरा वठी आया। अवा अंदाज़ो लॻाए सघो था त हिन ख़बीस जी नियत कहिड़ी, हिन जी नियत आई त नबी करीम जे ख़ानदान खे बिल्कुलु ख़तम कयां, पर अल्लाह वॾी ताक़त वारो आहे। इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो फर्ज़ंदो कासिम करबला में शहीद थियो आहे। ॿियो फर्ज़ंद जंहिंजो नालो आहे हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो मदीने पाक में रहिजी वियो आहे, उहो करबला में कोन आयो आहे, शाम वाले सफ़र में गॾु कोन्हे, नंढड़ो हो, उते पंहिंजनि अज़ीज़नि में हो, पंहिंजे ख़ानदान में हो, छो त हज़रत हुसैन जा ॿिया ख़ानदान अज़ीज़ अकारब उते हा। हज़रत बीबी ज़ैनब जो मुड़ुस मुबारक जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह, जेको जाफ़र जो पुटु हो, अब्दुल्लाह बिन जाफ़र, हज़रत अली करमल्लाह वजह, हज़रत इमाम हुसैन जो भेड़ायो, उहो बि मदीने रहिजी वियो आहे। त हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद हसन मुसन्ना, उहो बि मदीने रहिजी वियो आहे। ॿिया मिट माइट हा, सौट हा, उहे बि मदीने रहिजी विया हा। हिकिड़ो कासिम आयो आहे, हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद जेको शहीद थी वियो आहे। हाणे यज़ीद जे आॾो ॿ ॼणा आहिनि, हिकिड़ो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, ॿियो हज़रत उमर आहे, ॿई पुट आहिनि हज़रत इमाम हुसैन जा, पर हुनजी माउ बि आहे, हुनजी माउ बि आहे। यज़ीद मस्खरी करे, मज़ाक करे, ठठोल करे, टोक करे चवे थो हुसैन जा पुट उमर नालो थी थिए, हा किताब लिखनि था कोन त 5, 6, 7 सालनि जे उमिरि जे दरमियान आहे, 5 खां वॾो आहे, 7 सालनि जी उमिरि खां नंढो आहे, इन उमिरि जो आहे। यज़ीद जो हिकिड़ो पुटु हो, उहो उन साॻी उमिरि जो आहे, उनखे पंहिंजे कुर्सी ते विहारियो वेठो आहे, पाण सां गॾु अहल बैतनि जा सिर हेठि पिया आहिनि, अहल बैत क़ैदी थिया हेठि वेठा आहिनि, मज़ाक करे, ठठोल करे चवण लॻो, ओ उमर तुंहिंजो पीउ मूंसां विढ़ियो, तुंहिंजे पीउ सज़ा खाधी, हाणे तूं हुसैन जो पुटु आहे, ही मां यज़ीद जो पुटु आहे, हिन सां विढ़ंदे, कुश्ती खेलंदे, मल्हा विढ़ंदे, ज़ोर आज़माई कंदे, ॾिसां तुंहिंजी ताक़त बि हिन जी ताक़त बि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तारीख़ अल बिदाया व निहाया में लिखियो आहे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर साम्हूं पियो आहे। नंढड़ो ॿार घबराए हा, 5 सालनि खां 7 साल ताईं परेशान थिए हा, सफ़र जी तकलीफ़, उन जी तकलीफ़, बाबे जो ग़म, मौत साम्हूं अखियुनि जे आॾो आहे, ज़ालिम तलवार खयो वेठो आहे, नंढड़ो घबराइजी वञे हा, पर न इब्न कसीर लिखे थो यज़ीद खे चई, यज़ीद ईअं हथ ख़ाली कोन विढ़ंदासीं, तुंहिंजे पुट खे बि तलवार ॾे, मूंखे बि तलवार ॾे त मैदान में लही ॾेखारिया। अल्लाह या रसूल अल्लाह, या तूं बि कोशिश कर, मां बि कोशिश कयां, तूं बि पंहिंजे हिन पुट खे जेको मुंहिंजे हम उमिरि आहे उनखे बि भालो ॾे, मूंखे बि भालो ॾे, इनखे बि छुरी ॾे, मूंखे बि छुरी ॾे, इनखे बि तलवार ॾे, मूंखे बि तलवार ॾे, पोइ मैदान में लाहे त ख़बर पइजी वञे त केरु तो ॾाढो थी पए पियो। मुंहिंजा सोना जंहिं वक़्त में नंढड़े शहज़ादे इहे लफ़्ज़ चया त हुन पलीत लफ़्ज़ कहिड़ा चया जेके मूंखे चवंदे हया थो अचे। हुन ख़बीस अहिड़ा लफ़्ज़ चया जेके चवंदे दोहराईंदे हया थो अचे, पर तव्हांखे इन जे लाइ थो ॿुधायां त ख़बर पवे त हुनखे अहल बैत सां केतिरो बुग़्ज़ हो। यज़ीद चवण लॻो त मार नाग जो बचो, आख़िर नाग थींदो, मार नाग जो बचो, आख़िर नाग थींदो, तुंहिंजो पीउ बि नाग हो, तूं बि नाग जी औलाद आहे। इमाम हुसैन आली मक़ाम जो फर्ज़ंद फरमाए थो, ख़बरदार भुलो आहे, नाग तूं आहे जो तो दीन खे ऐं दीनदारनि खे ॾंगियो आहे। असां हमेशह तहफ़ुज़ कयो आहे, कंहिंसां लड़िया कोन आहियूं, असां तुंहिंजो को ॾोह कोन कयो आहे। मुंहिंजे बाबे इहो ॾोह कयो न जो रसूलुल्लाह जे सुन्नत खे ज़िंदा रखियो अथई।
मुझे बाबे जी भी का गलती काने जो महबूब जे दीन जे मथा हलियो तो पाण पेशकश कई मां त कोन चयो तो चयो त मुझे पुट सां मुकाबलो कर जे मुकाबलो करण ला तैयार आहीं त मां भी तैयार आहियां। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन सचो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन महफिल जे अंदर मौजूद आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन ने फरमायो ऐ यज़ीद तोखे ॿारनि सां ॻाल्हाइण जो हक़ न आहे, असां जे तूं ज़ख़्मनि जे मथां नमक न विझो, असां खे अञा तूं तकलीफ़ न ॾे, तोखे जो कुझु सज़ा ॾियणी हुई सा ॾेई छॾी थी। मुंहिंजे बाबे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे रज़ा ख़ातिर पंहिंजो सिर कटायो आहे। यज़ीद फौरन हुकुम कयो त मुंहिंजे महफिल में मुंहिंजे आॾो ज़ैनुल आबिदीन खे क़त्ल कयो वञे। मुझे महफिल में मुझे आॾो ज़ैनुल आबिदीन खे फौरन क़त्ल कयो वञे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू जंहिंखे रखंदो आहे कंहिंखे ताक़त न आहे। खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खानदान मां हुसैनी सैयदन जो क़यामत ताईं सिलसिलो हलाइणो हो। हुसैन खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहो आख़िरी बच्चो बचाए ॾिनो आहे जंहिं मां सादात किराम जो सिलसिलो हलियो पिए। यज़ीद ऑर्डर कयो आहे, जल्लाद फौरन पहुची वियो आहे। हज़रत ज़ैनब जेका हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी पुफी आहे, इमाम हुसैन जी सगी भेण आहे, महफिल में अचे थी यज़ीद खे चवे थी ओ यज़ीद खुदा जे कहर खां डिॼो, हुसैन जी तोसां जंगी ही उनखे शहीद कराई, उन जा जेके ॿिया मुरीद ख़ादिम हातन खे माराई। असां अहल बैतन जो ॿियो को बि सहारो कोन्हे। हाणे तूं पाण सोच त जेकॾहिं को असांजो वेझो अज़ीज़ वेझो क़रीब रिश्ते जे लिहाज़ सां नसब जे लिहाज़ सां ज़ैनुल आबिदीन खां वधीक वेझो आहे जेको असांखे मदीने पहुचाए त भली ज़ैनुल आबिदीन खे शहीद कराए, पर ज़ैनुल आबिदीन खां वधीक ॿियो को बि वेझो रिश्ते कजा तोखे ज़ुल्म करणो हो त हुसैन खे शहीद कयो थी। अल्लाह जो शान अहिड़ो थियो आहे जो यज़ीद जे मथां बीबी साहिबा जे लफ़्ज़नि असर कयो आहे। फौरन हुन जे दिलि में इरादो पइजी वियो त वाकई हिननि जो ॿियो केरु आहे, हे सिर केरु खणी वेंदो, हे औरतूं मदीने केरु पहुचाईंदो, मासूम यतीम ॿार मदीने केरु पहुचाईंदो। इन जे करे इहे जल्लाद खे चई ख़बरदार मां पंहिंजो ऑर्डर वापसि थो वठां, ज़ैनुल आबिदीन खे माफ़ी मिले। इमाम ज़ैनुल आबिदीन जे क़त्ल करण तां शहीद करण तां दस्तबरदार थियो। बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला उन खे जुर्रत सां जवाब ॾिनो त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कर, कुझु अल्लाह खां डिॼो, कुझु शर्म पैदा कर, ज़ुल्म जी तो इंतिहा करे छॾी आहे। हाणे इहो बि जेकॾहिं माराईंदे त बाक़ी ॿियो केरु आहे जेको असां मुसाफ़िरनि खे मदीने पाक पहुचाईंदो। हक़ीक़त में मर्ज़ी कंहिंजी आहे अल्लाह जी, ख़ुदा खे बचाइणो हो। ज़रियो बीबी ज़ैनब जो गुफ्तगू थियो आहे। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जा लफ़्ज़ हुन जे दिलि में असर करे विया ऐं इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने ज़ैनुल आबिदीन खे शहीद कोन थो कराए। उन खां बाद में अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे। ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उहो इंतज़ाम थो फरमाए जेके काल्ह ताईं इमाम हुसैन जे अहल बैतन जा बच्चन जा दुश्मन हा, अज उहे पंहिंजी हवेली के खाली कराए इमाम ज़ैनुल आबिदीन, बीबी ज़ैनब, हज़रत उमर ऐं बाक़ी अहल बैतन समेत पंहिंजो घर खाली कराए घर में रहनि था पिया ऐं पाण ॿिए हंधि मुंतक़िल थी वञनि था, किताब लिखनि था। पूरे जो पूरो हफ़्तो यानी 8 ॾिहाड़ा हज़रत बीबी ज़ैनब, इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं ॿिया अहल बैत यज़ीद जे हवेली में रहिया। हो पंहिंजी हवेली खाली करे ॿिए पासे हलियो वियो ऐं विच ते जेके मुस्लमान शाम जे मुल्क में रहंदा हुआ उनखे घुराए हज़रत बीबी ज़ैनब ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन जी ख़िदमत जे लाइ छॾियो वियो। तव्हां हिन खे बिल्कुलु सुकून सां रखो, आराम सां रखो। सफ़र आहे, थकावट आहे, गम आहे, दर्द आहे, 8 ॾिहाड़ा हिन खे हिते आराम सां रखो त बाद में हिन खे मदीने पाक रवानो कंदासीं। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुहर्रम शरीफ जो महीनो इस्लामी महीनो आहे। इहो कॾहिं गर्मी में ईंदो आहे, कॾहिं सर्दी में ईंदो, समझो था न। अव्हांखे यादि आहे अॼुकल्ह गर्मी में मुहर्रम जो महीनो गुज़री चुको, पर गर्मी आहे। अॼु खां 10 साल अॻु में इहो मुहर्रम सर्दी में हो। वरी जेके जहिड़ा हूंदा वरी 10-12 साल वरी साॻो फिरी सर्दी में ईंदो। किताब लिखनि था त जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो आहे उन ज़माने में मुहर्रम जो महीनो अंग्रेज़ी अगस्त महीने में आयो।
कौन था समझो केड़े महीने में हे केड़ो महीनो आ जुलाई आएगा गर्मी मजेदार हाँ जून जुलाई मई का वो गर्मी शुरू थी मदद कर दिया मई जून जुलाई अगस्त तमाम गर्मी जा दिहाड़ा हुंदा अगस्त का बाद में पोवन गर्मी आस्ते आस्ते झकी थींदी आ हालांकि पट्टी जी तो सितंबर ताईं भी आहे पर अगस्त में तमाम सिधी गर्मी हुंदी आ रुगू हुंदियूं आहिनि बरसात जी मौसम हुंदी आ हवा बंद थी वेंदी आ खुदा पियो पनाह जे सारी रात माण्हू गुज़ारींदा तकलीफ़ जी हालत में त उन ज़माने में सन 61 हिजरीअ में जॾहिं करबला मुहर्रम शरीफ आयो आ त मुहर्रम सां अंग्रेज़ी महीनो अगस्त जो हो माना तमाम शदीद गर्मी हुई अगस्त जो महीनो रेतीलो इलाइको हवाऊं बंद सख्त गर्मी आवाज था समझो त इंसान जो जिस्म बदबू कंदो या न 8 दिहाड़ा त वॾी ॻाल्हि आहे पर मां तो चवां 8 पहरनि जे अंदरि माण्हू धपधो करे वञे अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा आम वलीअ जी ॻाल्हि आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त ख़बरदार ख़बरदार अल्लाह जो वली मरंदो नाहे हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदो आहे हे त वलीअ जी ॻाल्हि आहे हे शहीद हुया जेके अल्लाह जे क़ुरान ज़िंदा सॼो आहे कुरान चयो त ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके अल्लाह जे राह में शहीद थिया तन खे मौल न चइजो बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून बल्कि उहे जहिड़ा तव्हांखे ख़बर न आहे किताब लिखनि था इमाम हुसैन आली मक़ाम जे जिस्म पाक दफ़न थी चुको आहे धड़ मुबारक अहल बैत सां गॾु आहे यज़ीद हवाले कयो आहे बीबी ज़ैनब जे 8 ॾिहाड़ा शाम में रहियो आहे कुझु ॾिहाड़ा रस्ते में गुज़री विया 10-15 ॾिहाड़ा गुज़री विया पर रोज़ानो हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह अन्हु जे जिस्म मां अंबर खां वधीक खुशबू ईंदी हुई जंहिं गलन खे रसूलुल्लाह चुमियूं ॾियूं जन चपन ते रसूलुल्लाह चप रखे मुंहिंजा सोना मूंखे ॿुधा त उन जो जिस्म बदबू कंदो न खानदानी अहिड़ो आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो आहे मां हुसैन जो आहियां जंहिंखे नबी चवे त मुंहिंजो आहे उन नबी जे जिस्म में बदबू कान ही त जेको उन जे जिस्म जो हिस्सो आहे त में बदबू किथां ईंदी आवाज शुरू में ॿुधो हो त बीबी उम्मुल फज़ल चयो हो या रसूल अल्लाह मां ख्वाब लधो आहे इन क़ितातम मिन जसदिक कद क़ुतिअत व वुदिअ फी हजरी ऐ अल्लाह जा हबीब अवां जे ख्वाब में हालत में मूं मां के ॾिठो आहे तव्हां जो गोश्त कटजी पियो आहे ओ कटियल गोश्त मुंहिंजे झोली में आयो आहे ॾाढो ख़राब ख्वाब आहे नबी सही फरमायो तलद फातिमा इंशाअल्लाह गुलामा मुंहिंजी फातिमा खे हमला इंशाअल्लाह मुंहिंजी फातिमा खे पुटु ॼमंदो जेको मां मुहम्मद जे गोश्त जो हिस्सो हूंदो तूं उन जी दाई थी झोलीअ में पालींदीअ ऐं वाकई बीबी फातिमा खे हुसैन ॼाओ जेको बीबी उम्मुल फज़ल दाइको कयो नबी करीम हुन खे पंहिंजे गोश्त जो हिस्सो सॼो मूंखे ॿुधाए जेको रसूलुल्लाह जे गोश्त जो हिस्सो हूंदो त जे जिस्म में बदबू हूंदी मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां मज़े जी सराह पर त ॿुधायां हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो अल्लामा दैनूरी उन जी तारीख़ मुंहिंजे कुतुबखाने में मौजूदु आहे तमामु पुराणो आहे इब्न कसीर खां बि पुराणो आहे तबरी खां बि पुराणो आहे ॿियनि सभिनी मुअर्रिखनि खां पुराणो आहे 3 सदी जो आहे उन पंहिंजे किताब अल्लामा दैनूरी लिखियो आहे पंहिंजे किताब में लिखे थो त रुगो ख़ुशबू ई न पर रोज़ानो बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा 8 ॾिहाड़ा पंहिंजे भाउ जे जिस्म पाक खे कपिड़े सां ढके छॾियो हुयईं पोइ सुबुह सुबुह जो रोज़ानो थी कपिड़ो मुंहं तो लाहे ज़ियारत कंदी हुई त रोज़ानो हुसैन जे पेशानी ते पघर ॾिसंदी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा ॾिसंदी हुई ॾाढी ॻाल्हि हा पसीनो मुबारक रोज़ानो सुबह जे मुंहं सां कपिड़ो ढकियो पियो आहे मुंहं मुबारक ते कपिड़ो आयल आहे सिर मुबारक गॾु आहे पर सुबुह जो उथंदी हुई पंहिंजे भाउ साईं जे मुंहं मुबारक तां कपिड़ो लाहींदी हुई कपिड़ो लाहे ज़ियारत कंदी हुई अल्लामा दैनूरी लिखे थो त ख़ाली ख़ुशबू न बल्कि हुसैन जे पेशानी ते पसीनो हूंदो हो पसीनो ज़िंदा खे हूंदो आहे या मुर्दा खे हूंदो आहे
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कुरान को फरमाया वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। खबरदार जेके अल्लाह जे राह में शहीद थिया तनखे दिल में भी न भायो त मरी विया आहिनि, बलक उहे जहिड़ा आहिनि अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे ई कान का। हज़रत बीबी ज़ैनब थी फरमाए त 8 ई ॾिहाड़ा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक उन हवेली में रखियल हो, असां सभु सुम्ही पवंदा हुआसीं। आधी रात थींदी हुई, हुसैन जे ज़ुबान मां आवाज़ ईंदो हो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सारी रात गुज़री वेंदी हुई, जम रब असांजी अखि खुलंदी हुई, उन वधियल सिर मुबारक मां कटियल सिर मुबारक मां सारी रात क़ुरान पाक जे तिलावत जो आवाज़ ईंदो। छो न क़ुरान जो आवाज़ अचे, जन सिर वधायो ई क़ुरान लाइ। छाजे लाइ? न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, न पंहिंजी इज्जत जो सवाल आहे, न पंहिंजे कुर्सी जे लाइ आयो आहे। न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, वो मैदान में निकल आया सिर्फ कुरान की खातर। कुरान पाक जे वास्ते आयो आहे त रसूलुल्लाह जो दीन ज़िंदा रहे ऐं कुरान पाक जी तालीम तिलावत हलंदी रहे, यज़ीदी सिलसिलो ख़त्म थी वञे, हुसैनी सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहे। पोइ जेको कुरान बचाइण जे लाइ आयो सो वफ़ात खां बाद भी अल्लाह जो कुरान पढ़ंदो रहियो आहे। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। तव्हांखे थोरो इन बारे में अर्ज़ कया खोले त जीअं तव्हांजो असांजो दिमाग़ सही थी वञे। थिए थो न इंसान सोचींदो आहे सिर कटियो पियो आहे, वढियो पियो आहे, कीअं पियो क़ुरान पढ़े? अल्लाह जे क़ुरान ते भरोसो आहे? क़ुरान छा थो चवे त जहिड़ा ईअं न ॿी हदीस ॿुधी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिं शख्स जी दुनिया में क़ुरान सां मोहब्बत हूंदी आहे, क़ुरान पाक सां दुनिया में प्यार हूंदो आहे, मरी वेंदो आहे, माइट क़ब्र में पूरे ईंदा आहिनि, काधी वापसि थींदा आहिनि। सभ खां पहिरीं अल्लाह जा मलाइक जन्नत जो क़ुरान पाक खणी हुनखे क़ब्र में पहुचाए वेंदा आहिनि। हुज़ूर से फरमाइनि था उहो क़ब्र जे अंदरि क़ुरान पाक ते क़यामत ताईं तिलावत कंदो रहंदो आहे। जलालुद्दीन सुयूती चयो असांजे ॻोठ में हिकिड़ी क़ब्र खोटीसीं, बुज़ुर्ग 6वीं सदीअ जो, अॼुकल्ह 15वीं पई हले, अॼु खां 700 साल अॻे जो बुज़ुर्ग आहे। उहो फरमाए थो त असांजे ॻोठ में माण्हू मरी वियो, असां क़ब्रिस्तान वियासीं, क़ब्र खोटीसीं, पटु लॻो पियो आहे, निशान ई कोन्हे। क़ब्र खोटे जंहिंमहिल तरे ते पहुतासीं तंहिंमहिल तरे ते पहुची असां सामी वेठा आई। सामी सम्झो था? बगली जेका क़ब्र में साइड में खॾ खणबी आहे, पासे में माण्हू के बगली चवंदा आहिनि, के सामी चवंदा आहिनि, के ॻुझ चवंदा आहिनि। हर हिकु इलाइक़े जो पंहिंजी ज़ुबान आहे, सामी, ॻुझ या वरी बगली। बहरहाल इमाम साहब फरमाए थो, जलालुद्दीन फरमाए थो असां जीअं जो सामी खोटीसीं त सामी खोटींदे कुदरत ख़ुदा जी रंबे सां पे खोटियोसीं। हीअं जो रंबो हुयोसीं त खॾ थी पई, तमामु वॾी खॾ थी पई, अंदर ज़मीन पोरी आहे। बुज़ुर्ग फरमाए थो त मां पाण मौजूद हुजां, अंदर जो उन खॾ में निहारियो त सुभान अल्लाह हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख़्स क़ब्र में वेठो आहे, पलथी मारियो वेठो आहे, साम्हूं क़ुरान खोलियो पिया तिलावत वेठो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेका ऐरे गैरे नथू खैरे जी ॻाल्हि कान्हे, जलालुद्दीन सुयूती जी ॻाल्हि आहे, जंहिं जवाबदारी ज़िमेदारी सां लिखियो आहे। चए थो जीअं जो असांजो ॾिठो त काबे ॾे हुनजो मुंहुं आहे, साम्हूं क़ुरान खुलियो पियो आहे, पलथी मारियो वेठो आहे, क़ुरान जी तिलावत वेठो करे। हुन दरी जो खुली त पोइ ते निहारे
पोइ ते निहारे चवण लॻो अबा क़यामत अची वई आहे छा चयई क़यामत अची वई आहे छा असां चयो न साईं क़यामत कान आई आहे असां ग़लतीअ सां क़बर खोटी तुंहिंजी क़बर खुली पई आहे उन बुज़ुर्ग फरमायो जे क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो असां चयोसीं दरी बंदि कंदासीं पर शर्त हिकिड़े सां कहिड़ो शर्त आहे तूं त क़बर में जहिड़ो वेठो आहे कि न मां मरी वियो आहियां पोइ ॻाल्हाई केथो वेठो कीअं क़ुरान केथो पढ़ी ओ शख़्स चवण लॻो आहे ओ बुज़ुर्गो अला रसूलुल्लाह जी हदीस कान पढ़ी आहे त जेको क़ुरान सां मोहबत कंदो आहे सो क़बर में जहिड़ो ई हूंदो आहे क़ुरान पढ़ंदो आहे मुंहिंजी सारी ज़िंदगी क़ुरान सां मोहबत हुई मरण खां पोइ मलाइक मूंखे जन्नत जो क़ुरान ॾेई विया आहिनि मां पढ़ंदो रहां तो इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं पढ़ंदो रहंदुसि हे त हिकिड़े आम हाफ़िज़ जी ॻाल्हि आहे आम मुल्ला मौलवीअ जी ॻाल्हि आहे आम क़ारीअ जी ॻाल्हि आहे जेको तो जहिड़ो मूं जहिड़ो बि क़ुरान सां मोहबत करे उन जो बि इहो शान आहे ऐं उन्हनि जो शान केॾो हूंदो जंहिंजे झोलीअ में क़ुरान लथो आहे जेको मोहम्मद जे कुल्हे ते आहे त क़ुरान लहे थो मुस्तफ़ा जे झोली में आहे त क़ुरान लहे थो हबीब जे पुठीअ ते आहे त बि क़ुरान लहे थो हबीब करीम जी प्यारी न्याणी फातिमतु ज़हरा मुंहिंजा सोना बच्चे खे पींघे में सुम्हारे थी जे लोली थी ॾे त यासीन सगुर जी नसी ते पई हुसैन पींघे में आहे लुॾे थो त अम्मा यासीन थी पढ़े हुसैन आली मक़ाम अम्मा जो खीर थो पीए अम्मा क़ुरान जी तिलावत थी करे तोखे यादि हूंदो मां ॿुधायो आहे त अम्मा क़ुरान पढ़ंदी ई हुसैन माउ जो बुबो छॾे क़ुरान ॿुधंदो सरास बुलंद आवाज़ सां पढ़ंदा सरास 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 बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो अठन दिहाड़न खां बाद में यजीद हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे घुरायो आहे ओ ज़ैनुल आबिदीन बातो सां पंहिंजे लश्कर जा सिपाही थो ॼाओ पंहिंजो काफ़िलो वठी मदीने पाक वञ पर इन में मां तव्हांखे मजबूर नथो कयां जेकॾहिं अव्हां हिन मुल्क में रहो त तव्हांखे रहाया अव्हां जे वालिद जे सिर मुबारक खे दफ़न कराया जेकॾहिं चाहियो तव्हां मदीने पाक वञो त मां तव्हांजे हाल वाले पंहिंजी फौज कयां उन फौज जी निगरानी में तव्हां मदीने पाक पहुचो इमाम ज़ैनुल आबिदीन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था यज़ीद तुंहिंजे मुल्क में असां कोन रहंदासीं पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे पाड़े में वेंदासीं हबीबुल करीम ॾे वेंदासीं नबी करीम जे दरगाह में वेंदासीं फौज ॾी या न ॾी पर असांखे आज़ाद कर असां मदीने पाक जो सफ़र था कयूं मदीने रवाना था थियूं इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले कुझु हुन फौजी माण्हू हवाले कया फौजन खे रवानो करे इमाम ज़ैनुल आबिदीन अॻ में थियो आहे इमाम साहब फौजन खे फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो मूंसां परदेदार हन मूंसां नबीअ जा अजबचड़ा हन मुंहिंजी अम्मा है मुंहिंजूं भेनरूं आहिनि मुंहिंजा ॿिया क़रीब इन जे करे अवां असांजे अॻ में न हलो असांजे वेझा बि न हलो मतां असांजी बेपर्दगी थी पवे या तव्हां अॻ में हलो असां तव्हांजे पोयां हलूं या वरी असां अॻ में हलूं तव्हां पोइते पोइते अचो जीअं तव्हांजी असांजे काफ़िले जे मथां बि नज़र न पवे पर्दो मुस्लमान लाइ ज़रूरी आहे अहम फर्ज़ आहे असां बेपर्दगी करे असां पंहिंजी गैरत विञाए छॾी आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में पर्दे खे फर्ज़ कयो आहे असां मुसलमाननि पर्दे खे मामूली ॻाल्हि सम्झी आहे मुंहिंजा सोना जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जे मथां बच्चनि जो पर्दो फर्ज़ आहे हज़रत आयशा सिद्दीक़ा सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा महबूब मोहम्मद करीम जी पाक घर वारी आहे जंहिंखे क़ुरान मोमिननि जी माउ सॼो आहे एॾी आबिदा ज़ाहिदा हुई आरफा आलमा हुई जो नबी करीम जा सहाबी जलील क़द्र सहाबी कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआ त बीबी आशा जे घर ईंदा दरवाज़े ते वेही माण्हू मोकिलींदा हुआ कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ ओ मोहम्मद करीम जी कुंवार असां सभई हिन मसइले में मुंझी पिया असांखे जवाब ॾे देर न थी माण्हू मोकिलींदा हुआ कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ ओ मोहम्मद करीम जी कुंवार असां सभई हिन मसइले में मुंझी पिया असांखे जवाब ॾे देर न थींदी ही बीबी आशा सिद्दीक़ा रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी ॿुधाईंदी
जेतिरियूं हदीसूं बीबी आशा खे यादि हूं एतिरियूं कंहिं खे यादि कोन हूं। महबूब जे निजी ज़िंदगी में गॾु रहण वारी सरकार जी प्यारी घरवारी आहे। हिकिड़े ॾहाड़े कचहरी में वेठी आहे, हिकिड़ो नाबीन सहाबी आहे, नबी करीम पंहिंजे घर में वेठो आहे। उन ज़माने में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक ऐं मस्जिद नबी जी भित नंढड़ी हूंदी हुई। ओ सहाबी जो आयो आहे अखियुनि खां नाबीन। सरकार फरमाइनि था आशा लब्बैक या रसूल अल्लाह, अंदर घर ॾे हली वञ, पर्दे में थी छाई क़िबला छो? सहाबी कोन तो अचे ॾिसींदी। बीबी आशा थी चए या रसूल अल्लाह इहो त नाबीन आहे। इहो छा आहे? इहो नाबीन आहे, मूंखे कोन ॾिसंदो। ख़ुदा जे प्यारे हबीब फरमायो आशा जेकॾहिं इहो नाबीन आहे तूं त नाबीन कोन आहीं। जेकॾहिं हुन खे ॾिसणु नाजाइज़ आहे त तोखे बि धारियो मर्द ॾिसणु नाजाइज़ आहे। माना ईअं त मर्द खे औरत नाहे ॾिसणी, औरत खे मर्द नाहे ॾिसणो। हज़रत अलीअ जो कौल आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो ओचितो नज़र पइजी वञे त माफ़ आहे, पर जेकॾहिं ॿीहर चिताए कंहिं धारी औरत खे ॾिसे थो अल्लाह ताला उन जे अखियुनि में 40 सालनि जो ततल शीहो अखि में विझंदो। ते तुंहिंजी सज़ा है ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम। चख ही ख़ुदा जो अज़ाब जो तो धारी औरत ॾे नज़र कई आहे। चल अल्लाह ताला असां मुस्लमान खे गैरत नसीब फरमाए। ॾाढे जो आमीन। पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे घरवारुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे अज़ीज़नि करीबनि खे पर्दो करायो, पर्दे में रहायो। धारिया मर्द घर में न आणियो, धारनि वटि तव्हां पंहिंजा बच्चा न वठी वञो। घर में पंहिंजो पर्दे सां माण्हू रहे। ईअं न थिए जो मुड़ुसु वेठो आहे दुकान ते माई वते शॉपिंग कंदी। अल्लाह तबारक व तआला शर असांखे बुरी रस्म खां बचाए। जंहिं जाइ ते बेपर्दगी हूंदी आहे उन जॻह ते घणियूं ख़राबियूं थींदियूं आहिनि। हर बुराईअ जी जड़ बेपर्दगी आहे। असांजो मुआशरो छो तबाह थियो आहे? असांजे मुआशरे में बेहयाई छो वधी वई आहे? हिकु त जेका मखलूत तालीम आहे इन बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मखलूत तालीम सम्झो था न? कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, हाई स्कूलनि में छोकिरा छोकिरियूं गॾु। मुंहिंजा सोना तूं तालीम ॾियारी थो भला, नथो मुड़ी जुदारो प्रोग्राम हुजे, अहिड़ो अलहदो प्रोग्राम हुजे, पर्दे वारो हुजे जंहिंमें छोकिरा न हुजनि, छोकिरियूं जुदारियूं हुजनि। आहे त मसइलो इहो बि महाल मुश्किल आहे। छाजे करे त बाज़ार जे विचा विचा छोकिरियूं वञनि थियूं, गलीअ मां विचा विचा वञनि थियूं। सुबुह जो हार सिंगार करे ठाहे ठोके 50 माण्हुनि जे आॾो मोकिली थो, वरी 50 माण्हुनि जे आॾो शाम जो अचनि थियूं पियूं। बाज़ार लताड़ींदियूं थियनि। सच ॿुधाए तन मां हया गैरत रहंदो या ख़तम थी वेंदो? हया गैरत ख़तम थी थो वञे पियो। रोज़ अवां केस पढ़ो था पिया, अॼु ही केस थियो आहे, अॼु ही बेहयाई थी, हे बुराई थी, नतीजो इहो आहे त बेपर्दगी थी आहे। चलो अल्लाह तबारक व तआला असांखे पर्दे करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात पढ़ त मां ॻाल्हि खे पूरो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रही खुही कसर वरी टीवी ख़त्म कई आहे। हिकिड़ी मखलूत तालीम, ॿियो वरी टीवी वञा कुझु न कुझु ख़ैर आहे। वरी जेका डिश आई आहे उन त बेड़ो ॿोड़े छॾियो आहे मुस्लमान। मुंहिंजा प्यारा भाउ, अल्लाह ताला शर सां मुस्लमान खे गैरत नसीब फरमाए। मुआशरे जो तमाम हाल बुरो थी वियो आहे। अल्लाह रसूल जी बेफरमानी वधी वई आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात के सां डबराए छॾियो आहे। बेबरकती वधी वई आहे। सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह बेपर्दगीअ मां कहिड़ो नतीजो निकिरंदो? पाण फरमाइनि था बेपर्दगीअ जा 2 नुक़सान आहिनि। बेपर्दगी जा 2 नुक़सान आहिनि। या रसूलल्लाह कहिड़ा? पाण फरमाए त पहिरो नुक़सान बेपर्दगी में आहे त हया हलियो वेंदो। छा वेंदो? या रसूलल्लाह ॿियो कहिड़ो नुक़सान आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 2 नुक़सान दुनिया जा आहिनि, आख़िरत जो अञा परे आहे। दुनिया जो पहिरो नुक़सान आहे त हया हलियो वेंदो। ॿियो नुक़सान कहिड़ो आहे त बरकत हली वेंदी। छा हलियो वेंदो? कणकूं तमामु घणियूं थियूं थियनि, फुटियूं तमामु घणियूं थियूं थियनि, कमद तमामु घणो आहे, फसल तमामु भला था थियनि पिया, ॾोकड़ हज़ारे रुपया अचनि था पिया, लखनि जी आमदनी आहे, करोड़ूं रुपया अचनि था पिया, पर कुर्बान मदीने वारा तो था वञा। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आहे जंहिं घर में बेपर्दगी आहे उन में बेबरकती हूंदी। केतिरो बि करोड़नि जी तव्हांजी आमदनी हूंदी पर तव्हांजी पूरी कान पवंदी। आहे या न आहे अदा?
अॼुकल्ह असांजो हाल कहिड़ो आहे ॾिसो त असां हज़ारूं रुपया कमायूं था लखूं रुपया अचनि था पिया त बि मुंहिंजा आदा बजट अॻे ई ख़तम थियो वञे माण्हू कर्ज़ पियो खणे उधारनि ते पियो हले इंतज़ार में आहे त मां हीअ पूरत कयां हीअ पूरत कयां का पूरत कान थी थिए हुनजो असली बुनियाद हुयो आहे जो मोहम्मद करीम जे शरीयत खे असां छॾे ॾिनो आहे चल अल्लाह ताला असांखे रसूलुल्लाह जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तो अज़ीज़ो इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो मौलाना जामी सभई जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह वाक़ई इन जे मथां घणनि आलिमनि तनक़ीद कई आहे लिखियो अथनि जूं रिवायतूं सही न आहिनि कंहिं चयो आहे त इहा रिवायत जुड़तू आहे कंहिं चयो आहे त इहा रिवायत ज़ईफ़ आहे कंहिं चयो आहे त इहा इसराइलियात मंझूं आहे बहरहाल मुख़्तलिफ़ आलिमनि जा राया आहिनि पर अल्लामा जामी शवाहिद नबूवत में हिकिड़ी रिवायत लिखी आहे भला जेकॾहिं ज़ईफ़ बि आहे पर ज़ईफ़ जे लाइ इहो हिकिड़ो कानून हूंदो आहे त ज़ईफ़ रिवायत बि फ़ज़ाइलुल आमाल में मोतबर हूंदी आहे अक़ीदे जे मामले में क़बूल न आहे लेकिन फ़ज़ाइलुल आमाल में फ़ज़ीलत जे बाब में ज़ईफ़ ॻाल्हि खे बि क़बूल इहो हिकिड़ो उसूल आहे वो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां उन वाक़िए में इमाम हुसैन आली मक़ाम जी करामत बयान कई इमाम हुसैन जी शहादत खां पोइ बि करामत बयान आहे हक़ीक़त में करामत हिकिड़ी फज़ीलत आहे जेकॾहिं ज़ईफ़ रिवायत सां बि बयान कई वञे त उहा करामत जे हद ताईं बयान करे सघिजे थी सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो रस्ते में हिकिड़े ॻोठ जे भरमा थी लॻिया वो ॻोठ सॼो सारो कुझु मुस्लमान हा कुझु गैर मुस्लमान हा उन्हनि ॻोठनि मंझां मौजा प्यारा दोस्त जमल इमाम हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक जो गुज़र थियो आहे हिकिड़ो कुराड़ो घर मां ॿाहिरि निकिरी आयो आहे ओचितो जो काफ़िलो ॾिठई त पुछा कि इहे काफ़िलो कंहिंजो आहे चयो त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे लुटियल ख़ानदान जो काफ़िलो आहे छा ॻाल्हि आहे जे इमाम हुसैन आली मक़ाम जेको रसूलुल्लाह जो ॾोहिटो ओ करबला में यज़ीद जे फ़ौज जे हथां शहीद थियो आहे हेतिरा ॾहाड़ा हुन जो सिर मुबारक शाम जे मुल्क में रहियो आहे उन खां बाद में हाणे वरी मदीने पाक वञी रहिया आहिनि उन शख़्स जेको पोढ़ो आहे वॾी जमार जो आहे उन शख़्स चयो त मूंखे महिरबानी करे इन हुसैन जी ज़ियारत करायो छो त जंहिं वक़्त में आउं जवान हुयुसि इहो हुसैन नंढड़ो हो मां हिकिड़ो दफ़ो रसूलुल्लाह जे कचहरी में वियो हुयुसि उते मां हुन जी ज़ियारत कई अॼु बि छॾियो त मां हुन जी ज़ियारत कयां हुन जे इसरार ते हुन जे चवण ते इमाम साहब जो सिर मुबारक उनखे ॾेखारियो वियो आहे जमल हुसैन आली मक़ाम जे सिर खे ॾिठई त इमाम हुसैन आली मक़ाम जी उहा जवानी हुनखे यादि अची वई सिज लहण वारो आहे अर्ज़ थो करे त महिरबानी कयो रात मूं वटि रहो अवां मुंहिंजा महिमान थी टिको अॻिते कंहिं न कंहिं मंज़िल में तव्हां टिकंदव वञी पर तव्हां जेकॾहिं मूं वटि रात रहो त तव्हांजी महिरबानी आहे मां तव्हांजी ख़िदमत करण जे लाइ तयारु आहियां अवां खे ख़िदमत करण खां बाद में सुबुह जो रवानो कंदुसि त मूंखे बि सवाब थी पवंदो छा जे करे जो हुसैन जो मुंहिंजे मथां एहसान आहे आल बैतन सोचो त असांखे रात त किथे न किथे रहणी आहे ही अक़ीदतमंद आहे मुहबत वारो आहे मिनतू थो करे त जे करे बहितर रात इन वटि रहूं हुननि जे लाइ जुदा घर तयारु करायो वियो बीबियूं सगोरियूं आल बैत घर में पर्दे में रहिया मर्द ॿिए पासे रहिया उहो इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी पंहिंजे घर हलियो चई त सुबुह जो मां तव्हांखे वापसि कंदुसि इहो सिर राति मुंहिंजे हवाले हुजे सुबुह जो तव्हांजे हवाले कंदासीं जमल राति थी पंहिंजे महिमान खे मानी खाधो पीतो पीआरे फारग थिया पंहिंजी कुराड़ी ज़ाल खे चयईं ओ मुंहिंजी ज़ाल ही उहो हुसैन आली मक़ाम आहे जो मां रसूलुल्लाह जे दरगाह में दुआ घुरण वियो त या हबीब अल्लाह मूंखे दुआ कर त अल्लाह ताला मूंखे औलाद ॾे मूंखे नबी पाक फरमायो त अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी थम रब थो चवे त हिन जे तक़दीर में औलाद कान्हे पोइ मां ॿाहिरि आयुसि हुसैन आली मक़ाम नंढड़ो हो मूंखे मां खां वठी वरी रसूलुल्लाह जे दरबार में वियो अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेकॾहिं तक़दीर में हुजे सहा त ज़रूर औलाद मिले सहा अल्लाह हूअं ई ॾे हा तो नबीअ जे दरगाह में आयो आहे तक़दीर में नाहे त लिखाए ॾे अदा तक़दीर में जेका शइ लिखियल हूंदी सा मिलंदी न ॾाढे ॻाल्हायो जेका शइ लिखियल हूंदी सा इमाम हुसैन उन शख़्स खे वठी थो अचे या रसूल अल्लाह
ही सवाली तव्हांजे दर ते आयो आहे अवां हिनखे फरमायो आहे त रब थो चवे त तक़दीर में कान्हे साईं जेकॾहिं तक़दीर में हुजे सा त हूअं ई मिले सा तो वटि थोरो अचे हा सरकार फरमायो त हुसैन पोइ छा कयां जे लिखण वारो बि अल्लाह हा हो न सही ड्राइण वारो भी कलम जन्हीअ जे हथ में से कुर्ब कन अॻियां अंग मेटे ॿिया भी जे लिखन या अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हथ में आ तक़दीर ड्राइण वारो भी खुदा है यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब खुदा जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ त लोह महफूज़ मां अल्लाह जे ज़ात बाबरकात वटा मुंहिंजी मर्ज़ी आ वणे त लिखा वणे त ड्राइण मुखा को पुछण वारो कोने को चओ तक़दीर कंहिंजे हथ में आ ॾाढे जो कंहिंजे हथ में आ इमाम हुसैन आली मकाम रसूलुल्लाह खे अर्ज़ कयो नबी पाक खुदा जे दरगाह में हथ खया मौला तो हिनखे तक़दीर में कोन ॾिनो आहे पर तक़दीर लिखण रहण वारो तूं आहे हुसैन सफ़ारशी आहे मां मोहम्मद दुआ थो घुरां सफ़ारशी ॾे बि निहार मां मोहम्मद ॾे बि निहार ऐं मुंहिंजा मौला हिनखे औलाद अता फरमा अल्लाह दुआ क़बूल कई नबीअ जी दुआ रद न थींदी आहे उन शख़्स खे हिक जे बजाए ख़ुदा ताला 7 फर्ज़ंद अता फरमाया अल्लाह दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो अब पांजी घरवारी खे तो चवे पियो सलाह सलाह बुलंदा बुलंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वरी सलाह बुलंदा पांजे घरवारी खे तो चवे त घरवारी कुराड़ी चई जी चए जंहिं जवान जो सिर असांजे घर आयो आहे तूं कान थी सुञाणे मां सुञाणा थो ही उहो फर्ज़ंद रसूल जो आहे ही उहो अल्लाह जे हबीब जो बच्चो आहे जंहिंजे सिफारिश सां अल्लाह पंहिंजे फज़ल सां असांखे 7 पुट अता फरमाया सुभान अल्लाह असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त धीउ बि अल्लाह ॾींदो आहे त पुट बि अल्लाह ॾींदो आहे केरु ॾींदो आहे बाबा ॾाढे जो केरु ॾींदो आहे न को जाम साहब ॾींदो आहे न को कलंदर ॾींदो आहे न को भिटाई ॾींदो आहे न को रोज़े धणी ॾींदो आहे पुट अल्लाह ॾींदो आहे पर इहो ज़रूर आहे त अल्लाह जाम साहब जी दुआ क़बूल कंदो आहे अल्लाह भिटाईअ जी दुआ क़बूल कंदो आहे अल्लाह कलंदर जी दुआ क़बूल कंदो आहे अल्लाह रोज़े वारे जी दुआ क़बूल कंदो आहे अल्लाह जे वलीअ जो को मां हथ खणो रब क़बूल कंदो आहे पोइ पुट ऐं धीउ अल्लाह ॾींदो आहे केरु ॾींदो आहे हे मुला वीचारा मुंझी पवंदा चवंदा आहिनि त जाम साहब खां पुट घुरियो आहे अवां भिटाईअ खां घुरियो आहे अवां कलंदर खां घुरियो आहे न असीं अल्लाह खां घुरंदा आहियूं ॾींदो अल्लाह आहे पर सफ़ारिश वलीउल्लाह कंदो आहे सफ़ारिश त ख़ुदा क़बूल कंदो आहे न साईं ख़ुदा जे वस में आहे माई खे चई ॻाल्हि ॿुधी थी हे हुसैन उहो आहे जंहिं अल्लाह जे दरगाह मां पाण खे 7 पुट वठी ॾिना हाणे हुसैन जो सिर असां वटि महिमान आहे सुबुह जो इहो सिर पाण कोन ॾींदासीं छा था सम्झो इहो सिर ॾाढे ॻाल्हायो सिर असांजो माई जो भला पोइ कीअं हो ज़रूर वठंदा पोइ छॾींदा त कोन मुड़ुस थो चए मुंहिंजी सलाह जेकॾहिं तूं हुन ते हली त चई कहिड़ी सलाह चई सुबुह जे टाइम ते जीअं असांखे सिर वेढ़े ॾिनो हो असां बि वेढ़े ॾींदासीं खोलींदा कोन असीं हिकिड़ो पंहिंजो पुट कुही था ॾेई छॾियो सम्झो साल आहे न हिकिड़ो पंहिंजो पुट कुही ॾींदासीं उहो पुट खणी वेंदा पोइ मदीने वञी संभालींदा रस्ते में कोन संभालींदा हुनखे सिर जो सिर मिलंदो माई जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ बि 6 पुट असांखे हूंदा हुसैन असांजे घर में हूंदो किस्सो मुख्तसर दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि हिकिड़ी रिवायत में ईअं बि ईंदो आहे जो सुबुह जो हुन पंहिंजे पुट खे शहीद कयो आहे उन जो सिर वेढ़े माई सगोरी खे ॾेई मोकिलाए इमाम साहब ज़ैनुल आबिदीन जे हवाले कयो आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्त हर हमेशह फ़र्क़ु हूंदो आहे आम उम्मतीअ जे सिर में ई सोणे हुसैन जे सिर मुबारक में फ़र्क़ु आहे हुसैन जो सिर मुबारक त कपिड़े में बि रोशन हुयो
कपड़े में भी खुशबूदार हो सिर मुबारक जी जो खणी आया ऐं पंहिंजे घर रखी पंहिंजे पुट जो सिर ॾियनि था पिया त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था पिया ओ अदा जेका अमानत असां तोखे ॾिनी सां तूं मटाए खणी आयो आहीं उहा अमानत नाहे साईं उहा साॻी आहे न बाबा साॻी न आहे किसे खे खुटाइणो आहे ॻाल्हि लॻी आहे कि भला तरसो मां वञा वरी ॿियो पुट कुठो आहे वरी टियों कुठो आहे चौथो कुठो आहे पंजो कुठो आहे हर हिकु सिर जी मुंहिंजी मुंडी खयो पियो अचे तव्हां त हुन 7 ई पुट कुही छॾिया 7 कुहण खां बाद में जॾहिं आयो त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया न नाहे उहो सिर नाहे मोटियो रोईंदो पियो अचे घर वारी खे चवण लॻो ओ घर वारी हुसैन जो सिर ॾियणो पइजी वियो हुसैन जे सिर खे पाण रखी नथा सघूं पर रोवानी ॻाल्हि जे करे तो त सिर हुसैन जो बि वियो ऐं मुंहिंजा 7 ई पुट शहीद थी विया घर बि मुंहिंजो तबाह थी वियो जेकॾहिं हुसैन जो सिर रहे हा त मुंहिंजी कामयाबी ही पर सिर कोन रहियो ऐं 7 ई पुट बि शहीद थी विया मुंहिंजा प्यारा दोस्त किताब लिखनि था पिया हुसैन आली मक़ाम जो सिर पेटीअ में बंदि रखियो पियो आहे उन मूं आवाज़ पियो अचे ओ मुंहिंजा प्यारा मुरीद असांखे छॾ त मदीने पाक वञूं तक़दीर में मुंहिंजे सिर खे अम्मा फातिमा सां गॾु दफ़न थियणो आहे ऐं तूं घबराए न तूं पंहिंजे पुटनि जा सिर खणी मुंहिंजे सिर सां मिलाईंदो धड़ सां लॻाईंदो वञो 7 ई जहिड़ा थी वेंदा अल्लाह या रसूल अल्लाह या हाणे तूं ये कर सिर पियो ॻाल्हाए कंहिंजो सिर पियो ॻाल्हाए जो हुसैन आली मक़ाम जो फरमाए पियो बाबा तूं हाणे ईअं कर तोखे ग़लती आहे त हुसैन जो सिर त मूंखां वञे थो पर हाणे मुंहिंजा पुट बि विया तुंहिंजा पुट कोन वेंदा उन जूं धड़ियूं धड़ पिया हुजनि लाइन करे सुम्हार हिकिड़े हिकिड़े जी मुंडी मुंहिंजे सिर सां लॻाईंदो लॻाईंदो वञ त ज़िंदा थींदा वेंदा करामात औलिया हक़ुन अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे हुया न आहे अल्लाह जे वलियनि जूं कई करामतूं आहिनि हे त हुसैन आली मक़ाम ख़ाली वली कोन्हे बल्कि वलियनि जो सरताज आहे मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लामा जामी लिखे थो त 7 ई फर्ज़ंद जेरा थिया इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मदीने पाक पहुतो जवल मदीने पाक पहुतो आहे त ख़बर ई उन ॾिहाड़े पहुती आहे त हुसैन शहीद थियो अॻ में ख़बर ई कान्हे छो त न को टेलीफोन हो न को रस्ता हा न को पैगाम हो न को अख़बार हुई काफ़ी टाइम गुज़री वियो 30-25 ॾींहं गुज़री विया शिर मुबारक मके मदीने शरीफ़ पहुतो आहे उन खां पोइ ख़बर पई आहे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम शहीद थियो आहे पोइ अदीज़न क़रीबन हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक खे दफ़न कयो आहे जन्नतुल बक़िया में जंहिं जाइ ते ख़ातून जन्नत जी क़बर आहे हुसैन जो सिर मुबारक पंहिंजे वालिदा सां गॾु उन जे घर में ज़ैनुल आबिदीन आहे उन जे घर में इमाम मोहम्मद बाक़िर आहे उन जे घर में इमाम जाफर सादिक आहे उन जे घर में मुंहिंजा दोस्त इमाम हसन आहे उन जे घर में ॿिया अहल बैत सगोरा आहिनि उन जे घर में नबी करीम जूं 2 पुफियूं आहिनि उन जे घर में नबी पाक जो फर्ज़ंद इब्राहिम आहे उन जे घर में हज़रत नबी करीम जो ॿियो ख़ानदान आहे उहो सॼो सारो थल्लो सॾिबो या अहल बैत जो थल्लो अलाह ताला असांखे इन गुनाहगार खे कई दफ़ा ज़ियारत नसीब कई आहे मुंहिंजी दुआ आहे ख़ुदा हर मुस्लमान खे ज़ियारत नसीब फरमाए उन हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक वारी जाइ ते मुस्लमान पहुचे तो उनखे अजीब कैफियत तारी थी पवंदी आहे रब करीम शर तहां जे मथां असां जे मथां रहम फरमाए हुसैन आली मक़ाम जे नक्शे कदम ते हलण जी ख़ुदा तौफीक नसीब फरमाए हुसैन आली मक़ाम जो प्रोग्राम हो रसूलुल्लाह जे दीन खे जिंदा करण वो जिंदा करे ॾेखारियईं इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद इस्लाम जी ज़िंदगी आहे करबला खां बाद में अगर करबला जो वाक़ियो न थिए हा त मुंहिंजा अदा असां में गैरत इफ़त पाक दामनी इस्लाम जो जज़्बो ई कोन हुजे हा अॼु 1400 साल गुज़री विया मुस्लमान में जेकॾहिं इस्लाम जो जज़्बो आहे त हुसैन जे खून जे सदके मां तमाम प्रोग्राम शार्ट करे छॾियो मुख़्तसर करे वियो आहियां विच ते वॾा वॾा अहम वाक़िया उहे छॾे वियो आहियां पर छा कजे छो त मथां वरी महीनो ॿियो थो अचे मौज़ू तब्दील थियण वारो आहे अहम ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं अथमि मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 7 जुमा थी विया 7 जुमा
समझो था ना पर 7 जुमन में मौजू पूरो क्यों थी सघियो आहे। अॼु 7 जुमो आहे। अल्लाह ताला जी ज़ात क़बूल फरमाए। जेके 4 ॻाल्हियूं ॿुधायूं अथमि मुंहिंजा अदा दुआ कजो जेकॾहिं का घटि का वधि ॻाल्हि थी हुजे त ख़ुदा मूंखे माफ़ फरमाए। छो त थी सघंदो आहे इंसान खां का ग़लती बि थी सघंदी आहे। मां अल्लाह खां दुआ कंदुसि अर्ज़ु कंदुसि मौला जेकॾहिं का असां खां ग़लती थी हुजे ॼाणी वाणी कान थी आहे इरादतन कान थी आहे बिना इरादे जे थी आहे तूं असांजी माफ़ फरमाइजा। अल्लाह साईं तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। अल्लाह जी दरगाह में 7 जुमे ते हथ खणी दुआ करो हुसैन जे सदके ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमा। मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा कर। मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा। मौला सभिनी जूं मुसीबतूं दूर फरमा। मौला सभिनी परेशानियूं दफ़ा फरमा। मौला सभिनी मुस्लमान जा कर्ज़ मर्ज़ लाह। मौला सभिनी मुस्लमाननि जी औलाद सालिह बणा। मौला जेके बीमार हन तन खे शफ़ा अता फरमा। मौजा ख़ालिक मौजा मालिक जेके मज़लूम हन तन जी तू मदद फरमा। जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग आहे तंहिंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। हुसैन ऐं अहल बैत ऐं नबी करीम जे सहाबनि जे सदके मौला असांखे दीन जो शौक़ नसीब फरमा। दीन ते इस्तिक़ामत नसीब फरमा। मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब फरमा। वो दिन खुदा करे कि मदीने को जाए हम खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। अल्लाह ओ ॾिहाड़ो करे जो पाण लब्बैक पुकारे मके हलूं उतां वरी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ी मदीने हलूं। खुदा ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। दुआ कयो हिन खुदा जे घर खे अल्लाह आबाद करे। ये असांजी सॼी जमात ग़रीब आहे मिस्कीन आहे। रुपयो रुपयो 2 रुपया चंदो था ॾियो। मुंहिंजा अदा लखनि जो कमु आहे फर्श रहियो पियो आहे दीवार रही पई आहे मीनारा रहिया पिया आहिनि। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे घर खे पाण ठाहे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। पंहिंजे महबूब जे सदके ख़ुदा ताला हिन घर खे आबाद फरमाए। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।